गुलाम सिंह ख्वाजा। असां अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं ठटे ज़िले जे हवाले खां, जिते वापारी मुख़्तलिफ़ ज़रूरती शयुनि जा अघु वधाए छॾिया आहिनि। ॻाल्हि ॿोल कयूं था असांजे मक़ामी समाजी अॻवान गुलाम सिंह खत्री सां। ते तव्हां ॿुधायो त महांगाई जी छा सूरत हाल आहे, ख़ासि तौर ते रमज़ान खां पहिरीं जेके अघु चोर चढ़ी विया आहिनि उन बारे तव्हां छा चवंदा? महिरबानी गुलाम हुसैन। ठटे ज़िले में हूअं बि ॾिठो वञे त असां वटि ज़िंदगी जे रोज़मर्रा जी चीज़ूं सब्जियूं भाॼियूं ऐं जेके रोज़मर्रा जो जेको दालूं वग़ैरह उन्हनि जा रेट्स हूअं बि हिन ठटे जे मार्केट में ज़िले में तमामु घणे हाई ते हूंदा आहिनि। पर हिन महीने शुरू थियण खां पहिरीं जेका वापारी आहिनि उन्हनि अञा बि रेटनि खे थोरो पंहिंजो वधाए छॾियो आहे। जॾहिं त असांजे ज़िले में ख़ुदि इहे भाॼियूं पोखियूं थियूं वञनि त इहे हितां खां खणियो कराची थियूं वञनि, उतां खां बाद में वरी असां वटि मोटी थियूं अचनि। त इहो जेको अचण वञण जो जेको थिए थो उन में उन्हनि जी कास्ट लॻे थी ऐं इहे उन्हनि जा अघु वधी था वञनि। पर उन में आम माण्हुनि जो त को अहिड़ो ॾोह त न आहे जो हरू भरू जेको आहे सो एतिरा रेट वधाए ऐं माण्हुनि खे जेको आहे सो कयो वञे। हूअं बि असांजे ज़िले जो जेको ईअं ॾिठो वञे त पर कैपिटा जेको इनकम आहे माण्हुनि जी उहा तमामु घटि आहे ऐं इन जे करे मज़ीद जेकॾहिं इहा महांगाई जो सिलसिलो रहियो त इहा वधीक उन्हनि माण्हुनि जी माहिशी हालत खे कमज़ोर कंदी ऐं माण्हुनि खे साइकोलॉजिकल बीमारियुनि में मुब्तला कंदी। ॿुधायो त जेका इंतिज़ामिया आहे उन कहिड़ा उपाउ वरिता आहिनि? अञा ताईं त जेको आहे इंतिज़ामिया त असांखे किथे बि ॾिसण में कोन आई आहे। हूअं ईअं थींदो हो जो रमज़ान खां शुरू थींदे पहिरियां ई नाले मात्र जा जेको आहे सो इंतिज़ामिया हिकिड़ा पंफलेट पेपर छपराईंदी आहे जेका दुकाननि वारा डिस्प्ले कंदा आहिनि, गाॾियुनि वारा डिस्प्ले कंदा आहिनि त भई हे रेट्स आहिनि हिननि ते। हूअं त रेट उहे क़ाबिल क़बूल उन्हनि खे न हूंदा आहिनि पर डिस्प्लेड हूंदा आहिनि छाकाणि त उहो उन्हनि जो डपु हूंदो आहे पर हुननि ते उहो अमल कोन्ह थींदो आहे। रमज़ान खां पहिरें हर शइ महांगी थी वई आहे। सब्जी ॾिसो अलाही आसमान खां वधीक हलाइनि पिया। हर शइ महांगी आहे, माण्हू छा करे? ग़रीब माण्हू किसां पूरी कंदो पंहिंजी? गोश्त वग़ैरह, फ्रूट वग़ैरह। फ्रूट त रमज़ान त हींअर आयो कान, या हफ़्तो पियो आहे। उन्हनि खां पहिरें हर शइ महांगी आहे। फ्रूट ॾिसो, अंब नंढा नंढा अंब 100 रुपया किलो आहे। हर शइ महांगी आहे। ॿुधाए असीं छा करियूं? जेका दिहाड़ी कमाइण वारा माण्हू केॾा वेंदा? शयूं त हुई हिते प्राइस कंट्रोल त गवर्नमेंट जे तरफ़ां आहे कोन, न को मार्केटिंग कमेटियूं, न को सिस्टम आहे। तोर में बि घटि वधाई थिए थी, रेट त अहिड़ा नमूने था चाढ़ीनि जंहिंजो को हिसाब किताब ई कोन्हे। यूटिलिटी वारा त उहे बि पंहिंजे हिसाब सां पिया ॾियनि ऐं सुपर मार्केटूं तंहिंमें बि जेको हर रेट डबल, केरु पुछण वारो न आहिनि मुल्क में। बसि ईअं वक़्तु हले पियो। हर शइ गोश्त वग़ैरह हर शइ में गोश्त बि महांगो आहे। केरु पुछे वञी अहिड़ो जेको रेट माना चओ बसि उहो ई रेट हुनजो आख़िरी आहे। न का लिस्ट आहे, न का शइ आहे, न मुर्गीअ रेट लॻल आहे। सब्जी वब्जी वारा सभु को पंहिंजे हिसाब सां हले थो। अटो महांगो आहे, सब्ज़ी महांगी आहे, अंब महांगा आहिनि, केॾा ग़रीब वञनि। मच्छी जेकी साफ़ महांगी आहे। रमज़ान अचे तो गवर्नमेंट को रिलीफ कोन्हे, कुझु बि कोन्हे। मंथली वठनि पिया उन्हनि खां बाक़ी छा कंदा? हर शइ मंथली खां सवाइ हले कोन्हे। हल तूं मूंसां दुकानदार खां पुछ घणी शइ आहे। हर किलो जेको 5 रुपया किलो, 20 रुपया किलो, 30 रुपया किलो अंब लॻा पिया आहिनि। सब्ज़ी त अने खां महांगी आहे, मच्छी उन खां महांगी आहे। हा माण्हू केॾा त वञे, ग़रीब माण्हू छा वठे? जो 5 रुपया वञो मज़दूरी ते खायो, उन्हनि खे ॾेई छॾियूं पोइ जड़ायूं तेड़ासीं वठो फिरूं पिया। साईं बाज़ार जो तमामु हिन वक़्तु जेको सो कंडीशन जेका हले पई, इलाही असां ग़रीब माण्हू जे हवाले सां तमामु हर शयूं महांगियूं थी वियूं आहिनि। असांखे हिन वक़्तु जेका कंडीशन लॻे पई, में बि इफ़्तारी जे अलावा असांखे वॾा प्रॉब्लम्स वग़ैरह जो क्रिएट करणा पवंदा, या जहिड़े हिसाब सां असांजी हींअर बजट हले पई ऐं लाइट जे हिसाब सां बि इलाही प्रॉब्लम थी विया आहिनि। रोज़गार लभे कोन ऐं तमामु जेको सो सिंध हुकूमत इलाही मुश्किलातूं जेको माना पेश करे छॾियूं। साईं हिकिड़ो रेट बीहे ई नथो न हुनजो, को रेट हिकिड़ो फिक्स रेट आहे कोन। हिन वक़्तु अगरि तव्हां मालूम कंदो त तव्हांखे 250 में मिलंदो, वरी ॿियो ॾींहुं थींदो तव्हांखे 350 में मिलंदो। को हिकिड़ो फिक्स रेट ई न आहे जो हिकिड़ी आवाम उन शइ ते पुॼी सघे, या आवाम खे हिकिड़ी प्रॉपर हिकिड़ो तरीक़ो ख़बर हुजे त अॼु असांखे इहे शइ सही रेट में मिलंदी या न। रेट जो त को साईं हिसाब किताब कुझु बि न आहे। ख़बर कुझु बि नथी पए त हीअ शइ असांखे केतिरे में मिलंदी। महांगाई त तव्हांखे ख़बर आहे चोट ते चढ़ी वई आहे ऐं ज़्यादातर जेके सस्तियूं शयूं आहिनि
ऐं उहे तमामु ॾींहं ॾींहुं एक्सपेंस थींदो वञे। न टमाटो हिन वक़्तु रेट अलाए किथे पहुतो आहे, जेके बि साई सब्जियूं आहिनि सभिनि जा रेट हींअर इलाही हाई लॻा पिया आहिनि। हाँ, तव्हां पाण ॿुधायो त ग़रीब आवाम वीचारी कहिड़े पासे वञे, दाल बसर ते गुज़ारो कयूंसीं। जब तक रमज़ान आएंगे उस वक्त तो महंगाई उरूज पर पहुंच जाएगी। ये डीसी साहब को या कोई कंट्रोलर अथॉरिटी है उसको काम करना चाहिए, महंगाई के ऊपर कंट्रोल करना चाहिए। इस तरीके से काम नहीं चलेगा। आप मीडिया वाले हो, आप अभी इंटरव्यू लेके जा रहे हो, अभी आप डीसी साहब आएंगे रेट दे देंगे, उसके बाद फिर वही काम चालू हो जाएगा। गरीबन जी चेल तोड़े छॾी है। दाल खंड हर शइ महांगी थी है, सब्जी बटाटा टमाटा हर शइ जा रेट जेको इन्हनि माना जेकी शइ 30 रुपया किलो हुई वो 60 रुपया 70 रुपया पुॼाए छॾी आहे। अञा रमज़ान शुरू कोन थियो, तोणी इन्हनि रेट चाढ़े छॾिया आहिनि। बहरहाल इन्हनि खे चओ त रेट घटि कनि त ग़रीब माण्हू को पंहिंजी ख़ुशहाली करे ऐं पंहिंजो गुज़र कनि। महंगाई बहुत है, फ्रूट के और गोश्त के रेट जो है आसमान से बात कर रहे हैं। इसकी वजह से जो है ना आवाम परेशान है, कोई कहने वाला भी नहीं है ना कोई सुनने वाला है। लाइट पानी दोनों ही नहीं है, लाइट भी नहीं है, बार बार आती है चले जाती है, पानी भी नहीं है। आवाम जो है बहुत परेशान है, हर चीज़ के रेट बढ़े हुए हैं, ना कोई काबू करने वाला है रेट को। रमज़ान में रिलीफ नहीं दिया, रमज़ान से पहले रेट सही होते हैं, रमज़ान नज़दीक आता है तो रेट जो है मज़ीद बढ़ जाते हैं उसके फ्रूटों के और गोश्त के। साईं शहर जी हिन वक़्तु कंडीशन सुठी न आहे, गंदा वंदा आहिनि कोन ऐं माशाअल्लाह हर चीज़ जा रेट आसमान ते पिया ॻाल्हाइनि। हाणे गवर्नमेंट सां कुझु चओ त रेट वेट त घटाइनि, इन करे हाणे बाज़ार में माण्हू कोन्हे, पैसा हुजनि त माण्हू पैसा वठनि कुझु। हालत इहा लॻी पई आहे, तव्हां पाण ॾिसो पिया। बाक़ी मुंहिंजी फ्रूट जा रेट साईं सोन खां पिया ॻाल्हाइनि। अंब माशाअल्लाह पुछी आहियां 80-90 रुपया किलो आहे। ग़रीब माण्हू त खाई कोन सघंदो, अमीर ख़ाली ॾिसंदो। ऐं जॾहिं वञी अलाह साईं हुन ते रहम करे जॾहिं वञी कम थींदा। साईं रमज़ान जे अचण खां अॻु में हर चीज़ुनि जो चोट आसमान सां ॻाल्हियूं करणु लॻो आहे ऐं हिते असां वटि इंतिज़ामिया बिल्कुलु माना हिकिड़ी गहरी निंड में सुतल आहे। इंतिज़ामिया कॾहिं बि ऐं असां सम्झां थो त रमज़ान जे सिर्फ़ु चंद ॾींहंनि में पैसनि कमाइण लाइ करे बाज़ार जे अंदरि जो विज़िट कंदी आहे, बाक़ी कॾहिं बि इंतिज़ामिया बाज़ार में जो रुख ई नाहे कयो ऐं हर चीज़ तमामु घणियूं महांगियूं आहिनि। ऐं रमज़ान अचण खां अॻु में स्टॉक होल्डरनि पंहिंजो ठीकु ठाक करोड़े रुपया स्टॉक करे छॾिया आहिनि ऐं जेको माना मटीरियल जेको बि आहे करियाना स्टोर जे हिसाब सां सभु स्टोर तमामु घणो कयो वियो आहे। ऐं इंतिज़ामिया खे सोचणु खपे, इंतिज़ामिया खे अखियूं खोलणु खपनि ऐं उन्हनि जे मथे इन्हनि खे अमल दरामद कराइणु खपे। अदा ही ग़रीबनि सां ज़ुल्म आहे, नाहक आहे। बाज़ार जो तव्हां हाल ॾिसी सघो था, जीअं त जेका बि शइ गाॾे ते आहे 5 रुपए किलो वारी आहे, पर हींअर 50 रुपया किलो आहे, जेका सरासर नाजाइज़ी आहे ग़रीब आवाम जे लाइ ऐं इंतिज़ामिया जे नाले का शइ कान्हे। ॾिसो पिया तव्हां पाण ॾिसो पिया, बाज़ार जो अशर बि ॾिसो पिया, सामान जी सेटिंग बि ॾिसो पिया। 5 ॾींहं ऑफिसरनि खे कावड़ ईंदी आहे त हिकदमि बाज़ार साफ़ थी वेंदी आहे, कावड़ ख़तमु थींदी आहे, 5 रुपया पेट में ईंदा आहिनि, इंतिज़ाम मुकमल थी वेंदो आहे। ॻाल्हि ॿोल कंदासीं हितां जे मक़ामी साहब हाजन सोलंकी सां। हाजन तव्हां ॿुधायो त कहिड़े नमूने जा मसइला आहिनि, महांगाई जी छा सूरत हाल आहे ऐं हिन वक़्तु लाइट जी छा सूरत हाल आहे सटे शहर में? हिन वक़्तु लाइट बिजली ऐं महांगाई जो ॼण को जिन जो उहो ॿाहिरि निकिरी आयो हुजे ऐं हालत इहा आहे त आम ग़रीब मिसकिन माण्हू
उन में ख़रीद फ़रोख्त जी त का सघ ई कोन वञी रही आहे। ऐं हिन वक़्तु जेकॾहिं पाण नज़र विझंदासीं चीज़ुनि जे मुख़्तलिफ़ रेटनि ते त ख़ाली सिर्फ़ु बसर जेको उहो 40 खां 50 रुपया किलो वञे जेको विकिरो कयो वञे थो। टमाटो 80 खां 90 रुपया किलो आहे। त आम ग़रीब माण्हू उन जी एतिरी सह पई कोन्हे त उहो बसर वठे, बटाटो वठे, टमाटो वठे। त इहा साॻी पोजीशन आहे फ्रूट में जेको तव्हां अंब ॾिसंदो त 100 रुपया किलो आहे या ॿिया जेके आहिनि माल्टा वग़ैरह उन जा पंहिंजा हिकिड़ा मख़सूस रेट आहिनि। ऐं हिते ज़िले इंतिज़ामिया या सरकारी मशीनरी जेको आहे ऐं उनजो त महांगाई जे हवाले सां त को बि को रोल प्ले नज़र कोन पियो अचे। वापारी आहिनि उन्हनि पंहिंजा मनमानी करे हथरादो शयुनि जा अघु वधाए छॾिया आहिनि। साॻी सूरत हाल बिजली जी तव्हां ॾिसो त 16 खां 18 कलाक 18 खां 20 कलाक रोज़ानो बिजली लोड शेडिंग जेका अणएलानियल लोड शेडिंग आहे उन जे करे हिकु तरफ़ माण्हू जेके आहिनि उहे बेहाल थी विया आहिनि त ॿिए तरफ़ वरी जेको कारोबार कंदड़ माण्हू उन्हनि जो कारोबार बि सख़्तु मुतासिर थी वियो आहे। इहा सूरत हाल आहे। त हिकु तरफ़ महांगाई जो जिन जेको आवाम खे जेको जकड़े वेठो आहे त ॿिए तरफ़ वरी लोड शेडिंग जो बहिरान आहे। इन सूरत हाल में आवाम जीअं पोइ तीअं जेको पीड़जंदो पियो वञे। पर साहिब इक़्तिदार आहिनि, मौजूदा हुकूमत आहे या ज़िले इंतिज़ामिया आहे, ग़रीब माण्हुनि खे या मिसकिन माण्हू जेके आहिनि हिन भलारे मुक़दस महीने में उन्हनि खे को बि रिलीफ ॾियण लाइ न को पैकेज जो ऐलान कयो वियो आहे, न वरी लिस्टूं दुकाननि ते या कारोबारी मर्कज़नि ते या फ्रूट जे रेड़नि ते लॻायूं आहिनि जंहिंसां जेको माण्हुनि खे को रिलीफ मिली सघे। मंसूर तव्हां ॿुधायो छा सूरत हाल आहे रमज़ान जे महीने में ठठे शहर जा माण्हू कहिड़े मसइले खे मौजनि पिया? रमज़ान जो महीनो भलारो वापारियुनि लाइ ठाहियो इन करे वियो आहे आम माण्हू खे फुरण ऐं लुटण लाइ। हैरत इहा ॻाल्हि आहे ठठे ज़िले जे अंदरि हर नंढे वॾे शहर में महांगाई अरूज ते पहुतल आहे। मुर्गी आहे 300 खां 350 रुपया किलो पियो हले, गोश्त 450 रुपया किलो पियो हले ऐं मच्छी 400 का किलो मथे पियो हले। हिते को बि चेक एंड बैलेंस आहे ई कोन। सूफ़ 300 रुपया किलो खां मथे पियो हले। ज़िले इंतिज़ामिया लिस्टूं त जारी कयूं आहिनि पर उन लिस्टनि जी केरु मालिकी कंदो? वापारियुनि त उन लिस्ट खे रद्दी जे टोकरनि में उछलाए छॾियो आहे। आम माण्हू हिते पिसजी रहियो आहे ऐं जंहिंसां हितां जे इंतिज़ामिया खे को बि ऐं वापारियुनि खे को बि रहम नथो अचे। इन शइ वारे तव्हां ॿुधायो त इंतिज़ामिया कहिड़ा क़दम खया आहिनि मजमूई जेका सूरत हाल ठठे शहर जी जेका महांगाई आहे उन वारे खां इंतिज़ामिया जो कहिड़ो किरदारु तव्हां ॾिसो पिया? ऐं सम्झां थो मूंखे त इंतिज़ामिया जो त को क़दम ॾिसण में कोन थो अचे थो हिते को खयों हुजे। ग़रीब माण्हू आहिनि जेकॾहिं इंतिज़ामिया को छापो हणे तॾहिं बि कंहिं ग़रीब माण्हू खणी वञे थी जेको उहो फ़र्ज़ु करे जेकॾहिं को 5 किलो को गिदरो विकिणंदो हूंदो या छा जेकॾहिं वॾा जेके आहिनि सामान जिन ते हेॾी वॾी महांगाई लॻी पई आहे उन्हनि ते त को अमल थिए कोन थो। ज़िले इंतिज़ामिया रुॻो ख़ाली ॾेखाव ख़ातिर आहे, अमली को कमु कोन्हे हुनजो। इन करे ग़रीब माण्हू अॻु में हिकिड़े दफ़ा बिजली लोड शेडिंग जे आज़ार में, ॿिए पासे महांगाई जे आज़ार में ऐं महांगाई बि एतिरी हद खां वधीक जेको आहे। अॻे जेको साॻियो अंब वठंदासीं असीं 40 या 50 रुपया उहो हींअर 150 खां 200 ताईं पहुची वियो हलियो आहे। सूफ़ जेको असीं अॻु में वठंदासीं 120 या 150 200 त हींअर 350 400 रुपया। उन जे भेट में जेका मच्छी अॻे असांखे मिलंदी 200 220 रुपया किलो 400 450 रुपया लॻी पिया। हाणे एतिरे हद ताईं हुननि जेको आहे पंहिंजी मर्ज़ीअ जा जेके अघु मुक़ररु करे छॾिया आहिनि त ज़िले इंतिज़ामिया त को रोल ॾिसण में ई कोन थो अचे। इन करे हुन जी पंहिंजी मर्ज़ी आहे जेके लिस्टूं हुनखे ॾिनो हुन ते अमल कोन थो थिए। जेकॾहिं फ़र्ज़ु करे हिकु दफ़ा खणी ज़िले इंतिज़ामिया हुननि ते छापा हणे थी कारवाई करे थी त ॿिए ॾींहुं उहो साॻियो ई आहे। त बाक़ी हुन ज़िले इंतिज़ामिया में उन छापनि मां त को पब्लिक खे त को फ़ाइदो कोन्हे न। हीअं त कमाई जो आहे माना ज़रियो जेको हुन जे वापारियुनि जो पंहिंजे मर्ज़ीअ सां जेके अघु कनि पिया। इन करे इंतिज़ामिया घुरिजे त रोज़ानो पैसे जे हवाले सां हुननि ते छापा हणे। हुकूमत इन खे पघार ॾे कोन थी। ॾिसो कचरा ऐं सामने उछलाए विया आहिनि जे द्वारा कोई डिसिप्लिन बाज़ार जो कोन्हे हर चीज़ सां। माना ॾिसे पियो गंदगी बाज़ार में इलाही लॻी पई आहे। असीं इहो चाहियूं था त गंदगी माना सफ़ा थी वञे। महांगाई जी जेको रेट आहे 2 रुपया को चढ़ंदा आहिनि ऐं घटि बि थींदा आहिनि। इन वजह सां ॿिन्ही हाल सां कमु हले पियो। महांगाई बि आहे वरी ग़रीब माण्हू लाइ कुझु असीं चाहियूं था त माना कुझु सहूलियत बि हुजे। इन वजह सां हे डिसिप्लिन करियो था ऐं चवंदो बहितर थींदो। हिते को पानी आहे कोन, लाइन आहे सॼो ॾींहुं पर लाइट ईअं वेंदी आहे कोन, को भरोसो कोन्हे। पानी बि 24 कलाक में माना 2 कलाक ॾींदा कोन आहिनि। महांगाई हद सां एॾी महांगाई थी वई आहे, इलाही महांगाई थी आहे। तरबूज ॾिसो त 30 रुपया किलो, टमाटर ॾिसो एॾी महांगाई मां ठठे शहर में को आहे कुझु कोन।
महांगाई अलावा कुझु कोन्हे। रमज़ान में कोई घटि थी है या महांगी थी रमज़ान में त इलाही महांगी थींदी आहे, हर शइ महांगी थींदी आहे, न को त को आहे चइण वारो कोन्हे। हर जॻह ॾिसो तव्हां शादी गॾु ॾिसो हुते लाइट आहे पानी आहे, हिन शहर में न तव्हां पानी मिलंदो ने गटर सभु भरिया पिया आहिनि लाइन में, को चइण वारो केरु कोन्हे। जी नाज़रीन, तव्हां ॿुधो त ठटे ज़िले माण्हुनि खे महांगाई वारे कहिड़े क़िस्म जी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पए पियो। ॻाल्हि ॿोल करियूं था तव्हांजे मक़ामी समाजी अॻवान सतार बहिराणे त सतार तव्हां ॿुधायो त कहिड़े क़िस्म जी महांगाई ठटे ज़िले में हींअर वधी आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरीं इहो आहे त मुंहिंजे ख़्याल में हींअर सब्जियूं तमामु घणियूं महांगियूं थी वियूं आहिनि। रमज़ान जीअं वेझो ईंदो आहे त जीअं हिकिड़ो आलू हूं आम तौर ते 20 रुपया किलो हले थो, त रमज़ान में उहो 40 रुपया किलो थी थो वञे। ऐं टमाटर बि हूं जेकॾहिं टमाटा आहे 25 खां 30 रुपया किलो आहे, त जॾहिं रमज़ान अचे थो त पोइ टमाटो 80 रुपए ते पुॼी वञे थो। आहे त असांजो हिते लोकली टमाटो बि निकिरे थो ऐं सब्जियूं वग़ैरह थियनि थियूं, पर ख़ासि तौर ते रमज़ान जो बहानो बनाए पोइ उनखे रेट वधाया था वञनि। ऐं फ्रूट आहे, फ्रूट जो बि रेट तक़रीबन डबल थी थो वञे। सूफ़ जेकॾहिं हूं 80 रुपया किलो आहे त रमज़ान जो नालो वठी पोइ उनखे 120 रुपया या 150 रुपया या 160 रुपए ते सूफ़ पुॼी थो वञे। ऐं छाई आहे या गिदरो आहे, इहे त लोकल आहिनि, हिते इहो फ्रूट आहे असां वटां निकिरे थो। हू बि आम तौर ते जेकॾहिं 20 रुपया किलो आहे त जॾहिं रमज़ान अचे थो त उहे 50 रुपया ऐं 60 रुपया किलो ते पुॼी थो वञे। त हिकिड़ो लिस्टूं वग़ैरह हयूं आहिनि, को तदारक कयो आहे? लिस्टूं त हयूं वञनि थियूं ऐं फ्रूट वारनि खे सब्जी वारनि खे लिस्टूं ॾिनियूं बि वञनि थियूं, पर उन ते ख़ासि अमल कोन थो थिए। उहो ख़ाली ॾेखा ख़ातिर ऐं आवाम खे धोखे में रखी ख़ाली उहो लिस्टूं ठाहियूं वञनि थियूं। ऐं जॾहिं ग्राहक वञे थो त ग्राहक त उहो लिस्ट ॾिसे ई कोन थो, नई लिस्ट ते रेट पुछे थो। लिस्ट में जेकॾहिं भले 20 रुपया लिखियलु आहे ऐं हू 40 रुपया बि ग्राहक ॾेई था छॾनि, त इन शइ खे नोट कोन थो कयो वञे ऐं मुंहिंजे हिसाब सां उहो लिस्ट ते को ख़ासि अमल कोन थो कयो वञे। जी ठटे ज़िले में महांगाई जे करे आम माण्हुनि खे मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पए थो। ज़रूरत हुन ॻाल्हि जी आहे त इंतिज़ाम तहरुक वठे ऐं अघनि में घटिताई लाइ एक्शन खणे।